न बाबा न पानी खाली हिनखे घड़ी खनि चयोसि अचे त पोइ असां निकिरूं थोरी कचहरी करे वठूं। ऐं साईं अवां पंहिंजो तारीफ़ था कराइजो। अवां जो नालो? नालो यूनिस मीरबार। थोरो आवाज़ ॾाढा ताकी असां वटि रिकॉर्ड थिए। अवां जो वालिद साहब हिन ॻोठ जो वॾेरो हुयो। हे केतिरो पुराणो ॻोठ थींदो? मुंहिंजी पैदाश उन सां पोइ हिते पैदा थियो आहियां। अच्छा, हिन खां तमामु पुराणो आहे। सम्झो मुंहिंजो ॾाढो जेको हूंदो सो सम्झो हिते सम्झो सरबरा उहो हूंदो। ॻोठ इहो उनजे नाले सां बनियो सूमार मला। ऐं ही हक्स बे हिनखे चवनि था। हक्स बे सूमार ॻोठ। हे जेको हिते सिंधियुनि जा ॻोठ आहिनि मलाहनि जा। अॻियां बरोच आहे न, हे असां सिंधी आहिनि तक़रीबन में टे ॻोठ अचनि था, उहो सिंधी अचनि था। सिंधी जा टे ॻोठ, हुननि जा नाला छा आहिनि? अब्दुरहमान ॻोठ, हाजी अली ॻोठ आहे। हाजी अली ॻोठ मला मीरबार जो। मीरबार मला ना। ऐं ॿियो? हीउ सूमार ॻोठ आहे, ऐं पुठियां उहो आरिफ ॻोठ। आरिफ मला जो ॻोठ, मीरबार जो ॻोठ। अच्छा, इहो अवां हिते माना मच्छी जो ई कमु ज़्यादातर थिए पियो? ॾाढो सुठो। हिते तव्हांजो को स्कूल वग़ैरह का सहूलतूं? स्कूल बनियल आहे, माना उन में तइलीम थिए पई सही या मिड़ई जीअं टाइम पास मिले, माना मज़ो न आहे? मज़ो न आहे। अस्पताल वग़ैरह? अस्पताल न आहे। अस्पताल वग़ैरह कान्हे। हुकूमत जो को ॿियो सहकार? कुझु कोन्हे। अच्छा वाह। हिते त मां ॾिसां थो नंढड़ा ॿार एतिरो पढ़ाई तरफ़ नथा नज़र अचनि। वजह छा आहे? वजह इहा न की नंढा बच्चा न वञनि था हुते। थोरी बि ग़लती हुजे हुनखे मास्टर जेका न वापसि करे ॾींदा, भई तव्हां वञो घरु। अच्छा, सुबुह जो अचो। कहिड़ो बि कम जो मसइलो आहे त हुनखे चून न भई त लिखी था ॾियूं ऐं पंहिंजे माइट खे ॾियो, सुबुह अची माइट ॻाल्हाए थियनि। सम्झि ईअं नथा कनि। सम्झि इन वजह सां हा वञनि था, ॾह रुपया लाइ करे पुटु अचनि था। भई छा लाइ करे? पोइ छुटी ॾिनो की हुन चांहि पी अचो, हीअ करे अचो, भई अचनि। अच्छा, माना टाइम पास पिया था कनि। टाइम पास तवो न आहे। सही सही। सो साईं वॾी महिरबानी अव्हांजी, अव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं ख़ुशी थी असांखे त असां कराची जा असुल वारिस उन्हनि सां अॼु मिली करे ऐं मूंखे त सरप्राइज़ विज़िट मिली वई त हेॾा असांजा खोड़ सारा ॻोठ कराची जा जेके हिन पासे रहनि था पिया। वॾी महिरबानी सर, थैंक यू।